सवाल तव्हां छा था सम्झो? त बाबा साईं जी शादी जे वक़्तु ही असांजे ख़ानदान खे ख़त्म करण जी प्लानिंग कई वई हुई या हादसाती तौर इन्हनि वाक़िअनि जनम वरितो? सच पुछो त मां रूंडे जी फितरत खे सम्झी न सघियुसि त हुन जे दिलि में वॾे साईं जे लाइ का हमदर्दी आहे या लखनि जी लालच न, पर हुन जी दिलि में का उम्मीद जागी पई त मां पूरी मिल्कियत ते कब्ज़ो कयां। मूंखे यादि आहे त जंहिं राति वॾे साईं जी शादी हुई उन राति वॾे साईं मूंखे पंहिंजे औताक ते घुरायो। बाबा जी बाबा साहब, मूं तोखे चयो हो न त असां रूंडे जी कुझु न कुझु मदद कंदासीं। हा बाबा साईं, चयो त हो। इन करे मां रूंडे लाइ चेक तयारु करे छॾियो आहे जीअं निकाह महिल हुनखे ॾिनो वञे। ॾिस बाबा, मां नथो चाहियां त असां इहो चेक घणनि माण्हुनि जे मुंहं ते रूंडे खे ॾियूं ऐं हू माण्हुनि जे मुंहं ते शर्मसार थिए ऐं चेक वठण खां इनकार करे छॾे। बाबा, इन करे ई मां चवां थो त तूं सिधो रूंडे जे घर वञ, तरखड़काए वञी ही चेक उनखे ॾेई आ। बाबा साईं, ॻाल्हियुनि में मूं रूंडे खां पुछो त जेकॾहिं तोखे कंहिं पैसे जी ज़रूरत आहे त मां साईं खे चई तोखे कुझु पैसा वठाए ॾियां, पर रूंडे साफ़ इनकार कयो। हुन चयो साईं असांखे जेका इज़त ॾिए थो साईं असांजे लाइ खोड़ आहे। वरी बि जेकॾहिं तव्हां चओ था त मां इहो चेक खणी रूंडे खे ॾेई थो अचां, जेकॾहिं वरितई त ठीकु आहे, न त सुबुह जो अची वरी अव्हांखे वापसि कंदुसि। बाबा, ईअं बि थी सघे थो त बता हू शर्म खो न वठे, तव्हां ज़बरदस्ती हो चेक रूंडे जे खीसे में विझी पोइ भले लिया वञो। बाबा, जे रूंडो पैसा नथो वठे, उहो असांजी इज़त करे थो त इहा ॻाल्हि ॿी आहे, पर तव्हां हुन जी हालत न ॾिठी आहे, केतिरो ग़रीब आहे वीचारो। जी बाबा साईं, मां हुनजी हालतुनि खे त वाक़ई वाक़िफ़ आहियां। त पोइ तूं हाणे फौरी तौर ते वञ, कीअं बि करे इहो चेक हुन जे हवाले करे पोइ घर जो वञ। ऐं हा बाबा, टाइम सां वञजां, मथां हू सुबह न पवनि। ठीकु आहे बाबा साईं, मां हींअर ई वञां थो, इहो चेक ॾेई पोइ मां घर वेंदुसि। रूंडे जी फितरत खे सम्झण में ॾाढो ॾुखियो आहे, एतिरो ग़रीब आहे, पोइ बि चए थो पैसनि जी ज़रूरत न आहे। तो पोइ छा तव्हांखे रोंडे जी उन में किथे बि ईमानदारी नज़र न आई? रूंडे जी नज़रुनि में मूंखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लालच नज़र आहे, सा बि किरोड़नि जी लालच। त पोइ तव्हां पाण सोचो त उन्हनि जी 10 लखनि मां दिलि मुतमइन कीअं थींदी। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंधी टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंधी टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।